मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजी सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेला जेको आहे लॉन्च थिया आहिनि हिन टाइम, जेको लाहौती नाले सां मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि जे अंदरि उन्हनि पंहिंजा सेक्शन कया आहिनि ऐं प्रोग्राम कया आहिनि। काफ़ी दोस्तनि चयो त साईं इन ते जेको आहे टॉपिक ते लाज़मी था ॻाल्हायो ऐं अॼु जेको मां उन ते ॻाल्हाईंदुमि बि सही। सभ खां पहिरियां इन मेले जूं क्लिपूं जेको आहे मां कंहिं साथियुनि मोकिलियूं ऐं उन मेले जी पूरी वीडियो खे जॾहिं मां ॾिठुमि त मूंखे वॾी हैरानगी लॻी ऐं काफ़ी अफ़सोस बि थियो पंहिंजे मुस्लमाननि जे मथां त असांजा मुस्लमान कहिड़ी जेको आहे तरफ़ था वञनि, असांजा मुस्लमान कहिड़े रस्ते तरफ़ वञनि था। जेकॾहिं कोई बि मौलवी मौसीक़ी खां रोके, डांस खां रोके, म्यूज़िक खां रोके त असांजा तमामु जेको आहे नादान मुस्लमान इहा ई ॻाल्हि कनि था, यार इन मौलवियुनि जो ज़हन जेको आहे, खोपड़ी जेकी आहे उहो पुराणे ज़माने जी आहे। हिन ज़माने में माण्हू जेको आहे ऐश करे, माण्हू जेको आहे म्यूज़िक खां फ़ाइदो वठे। ॾिसो, सभ खां पहिरियां मां तव्हांजा अॼु ॻाल्हि रखां थो, हे जेकी मां ॻाल्हि रखंदुमि हे कंहिं मौलवी जी न आहे ऐं न ई जेको आहे कंहिं मौलवी जी या कंहिं आलिम जी न आहे, बल्कि हे ॻाल्हि क़ुरान हकीम जी आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। व मिनन नास मन यश्तरी लहुल हदीस। बाज़ उहे माण्हू जेके खामखा जी ॻाल्हियुनि खे जेको आहे ख़रीद कनि था, जंहिंमें कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे फ़ाइदो न आहे, बल्कि उहो लहव आहे हिकिड़े क़िस्म जो। अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु जलील क़दर साहबी आहे, उन फरमायो त हिन आयत मां मुराद, लहुल हदीस मां मुराद, अल्लाह जो कसम खणी उन साहबी ॿुधायो त इन मां मौसीक़ी आहे, इन मां गाना मुराद आहे। हिन टाइम जेकॾहिं असां पंहिंजे मुस्लमाननि खे को मौलवी, को आलिम दीन चवे त बाबा मौसीक़ी घर में न हलायो, मौसीक़ी शो जे अंदरि एंट्री न कयो, किथे डांस थींदो हुजे उते न वञो, त तमामु चङा भला असांजा मुस्लमान सर तव्हां मौलवियुनि जी जेको आहे खोपड़ी ख़राबु आहे। मां चवां थो खोपड़ी जेको आहे तव्हांजी ख़राबु आहे। हे ॻाल्हि जेकी आहे मुजीब रहमान जी पंहिंजी न आहे, हे ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। हे ॻाल्हि साहबा जेको आहे नोट कई, अल्लाह जे नबी फरमायो त गानो ऐं म्यूज़िक दिलि जे अंदरि निफ़ाक़ खे ईअं उथारींदो आहे जीअं पाणी खेत खे उथारींदो आहे। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, जलील क़दर साहबी जो फ़रमान आहे। हज़रत नाफ़े रज़ियल्लाहु ताला अन्हु जो हिकु मरतबे अब्दुल्ला बिन उमर सां गॾु हुया, रस्ते में गुज़र थियो ऐं म्यूज़िक जो आवाज़ु ॿुधण में आयो, बांसुरी जो आवाज़ु ॿुधण में आयो। हज़रत अब्दुल्ला बिन उमर पंहिंजे कननि जे अंदरि आङुरियूं विधियूं ऐं इन खां बाद में पुछा कयो नाफ़े रज़ियल्लाहु ताला अन्हु त आङुरियूं तूं छाजे खां विधियूं, ऐं फरमायूं हिकु मरतबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुयासीं, ईअं बांसुरी जो ऐं म्यूज़िक जो आवाज़ु आयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कननि जे अंदरि ॿई आङुरियूं कननि जे अंदरि ॾेई करे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां गुज़र कयो ऐं अल्लाह जे नबी मना कई त इहो आवाज़ु जॾहिं बि तव्हांजे क़रीब अचे त तव्हां पंहिंजे कननि जे अंदरि आङुरियूं ॾींदा कयो। हे कंहिंजो फ़रमान आहे? हे फ़रमान मुंहिंजो न आहे। इहा ॻाल्हि कंहिंजी आहे? इहा ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। इहो फ़रमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। छा इस्लाम जे अंदरि म्यूज़िक हराम न आहे? छा इस्लाम जे अंदरि गाना हराम न आहिनि? ऐं हे जेको फ़ाहिश जेको यूरोप जो तरीक़ो असांजे सिंध जे अंदरि लॉन्च थियो, यूरोप वारो तरीक़ो असांजे लाड़काणे जे अंदरि लॉन्च थियो, उहो टाइम जेको आहे मुस्लमानो परे न आहे। जंहिं टाइम अगरि तव्हां इन्हनि शयुनि जी ताईद कई, इन्हनि शयुनि खे जेको तव्हां फोकस कयो ऐं तव्हां चयो त म्यूज़िक जिस्म जी राहत आहे, कननि जी राहत आहे, डांस जिस्म जी राहत आहे, त उहो तव्हांखे यादि थियणु खपे उहो टाइम क़रीब न आहे, उहो टाइम परे न आहे। जंहिं टाइम तव्हां मुस्लमान जूं औरतूं इन ई स्टेट ते जेकी गोरी औरत डांस कयो आहे न, उहो टाइम क़रीब न आहे, उहो टाइम परे न आहे। जंहिं टाइम तव्हां मुस्लमाननि जूं औरतूं इन स्टेट ते नचनि न, तव्हांजूं न्याणियूं इन स्टेट ते नचनि न, तव्हांजूं घरवारियूं इन स्टेट ते नचनि न, इहो टाइम क़रीब न आहे। इहा मुस्लमान जी हलाकत आहे। इन में 98% जेको आहे मुस्लमान शिरकत कई आहे, 2% को गैर मुस्लिम हुजनि। हाणे तव्हां चओ त साईं दुनिया में राहत आहे म्यूज़िक जे अंदरि, मौसीक़ी जे अंदरि राहत आहे, त मां तव्हांखे चवां थो त तव्हां पोइ कहिड़े मज़हब ते हलो था, कहिड़े दीन ते हलो था? हिकु पासे रसूल जो पैगाम आहे, हिकु पासे नबी जो जेको इरशाद आहे, ऐं ॿिए पासे तव्हां चओ त साईं मौसीक़ी जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, असां गाना ॿुधंदासीं, असां जेको म्यूज़िक ॾिसंदासीं, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, त पोइ कहिड़े तव्हां मज़हब ते हलो था, कहिड़े तव्हां इस्लाम ते हलो था? ऐं इहे जॾहिं मूंखे क्लिपूं लाहौती मेले लाड़काणे वारियूं काफ़ियुनि दोस्तनि जेको मां ॾाढो रखियूं, मूंखे त ईअं सम्झो ॿुॾी मरण जहिड़ो मक़ाम असांजो थी वियो। मां जॾहिं उन्हनि खे ॾिठुमि मूंखे हैरानगी लॻी त हे कहिड़े क़िस्म जा मुस्लमान आहिनि जो हिकिड़ी औरत जॾहिं स्टेज ते बीठी ऐं जंहिंखे पूरो लिबास बि पातल न हुयो,
ऐं उहा स्टेज ते डांस करे पई ऐं असांजा तमामु वॾा मुस्लमान उन औरतुनि खे ॾिसनि पिया ऐं इन में औरतुनि बि तमामु वॾी तादाद में शिरकत कई आहे। कहिड़ियूं औरतूं? जेके औरतूं चवंदियूं आहिनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, उन औरतुनि हिते शिरकत कई ऐं बग़ैर हिजाब खां इन मेले जे अंदरि औरतुनि जेकी आहे शिरकत कई बग़ैर हिजाब खां। जो हिकिड़े पासे अक्सर मर्दनि जी तादाद ऐं ॿिए पासे अक्सर औरतुनि जी तादाद, ऐं वञी करे उन मेले जे अंदरि शिरकत कयूं। उन जे अंदरि कहिड़ो नेकियूं कमु थिए पियो? उन जे अंदरि माज़अल्लाह को हदीस हले पई, को क़ुर जी तिलावत हले पई, को नमाज़ पढ़ी पई वञे। अक्सर लाड़काणे जी औरतुनि उते शिरकत कई, अक्सर जेको मर्दनि शिरकत कई ऐं आहिनि केरु 98% मुस्लमान। ऐं इन मुस्लमान खे मां चवंदुमि तव्हांखे कुझु बि जेको आराम न आयो। इहे ई असांजा मुस्लमान म्यूज़िक जे मथां 3 घंटा बीह करे उन म्यूज़िक खे ॿुधंदा ऐं जॾहिं मस्जिद में जुमे ते नमाज़ ते ईंदा 15 मिंट मस्जिद में न आहिनि वेही सघंदा। त कहिड़े क़िस्म जो इहो ईमान आहे? इहो कहिड़े क़िस्म जो ईमान आहे? हे त पोइ ईमान न आहे। वॾे में वॾो जेको अल्लाह ताला जी नाराज़गी जंहिं बंदे ते थींदी आहे, जेको बंदो गुनाह खे गुनाह तस्लीम न करे। हिन टाइम असांजा अक्सर मुस्लमान म्यूज़िक जी महफ़िल में शिरकत कंदा, डांस वारी महफ़िल में शिरकत कंदा, शराब वारी महफ़िल में शिरकत कंदा ऐं उनखे गुनाह कंहिं क़िस्म जो कोई बि न सम्झंदा। हे वॾे में वॾी जेकी आहे मुस्लमान जी हलाकत आहे। गुनाह जेके मुस्लमान तस्लीम न कयूं न, इहा मुस्लमान जी वॾे में वॾी हलाकत आहे, वॾे में वॾी तबाही आहे। असांजा मुस्लमान जेके 5 मिंट अगरि मस्जिद में बयानु जेको आहे मथे थी वञे, असांजा मुस्लमान न वेही सघंदा आहिनि। ऐं इहे ई असांजा मुस्लमान म्यूज़िक जी महफ़िल में वेंदा, गाननि जी महफ़िल में वेंदा, मौसीक़ी जी महफ़िल में वेंदा, 3 घंटा उते वेहंदा ऐं उते कंहिं क़िस्म जो कोई उन्हनि खे टेंशन न थींदो। त तव्हां खां पुछा कंदो हे कहिड़े क़िस्म जो ईमान आहे? मस्जिद में जुमे जे ॾींहुं 10 मिंट मथे थी वञनि, मुस्लमान फथड़ंदो आहे ऐं म्यूज़िक जी महफ़िल में घंटो तव्हांखे मथे थी वञे 2, 3 ऐं कंहिं क़िस्म जो कोई तव्हांखे टेंशन न थींदो आहे। त मां तव्हां खां पुछा कंदो इहो ईमान कहिड़ो आहे? शादी जे सॾ जे अंदरि, शादी जे प्रोग्राम जे अंदरि दावत ते तव्हां विया आहियो ऐं मानी 2 घंटा तव्हांखे देरि मिले, 1 घंटो देरि मिले, उन टाइम ते कोई मुस्लमान न चवंदो आहे सर जेको लेट थी वई आहे, बल्कि उते त वेट करिणो पवंदो आहे। त मस्जिद में अलाह जो आॾो जुमे जे ॾींहुं 15 मिंट तव्हां छाजे करे नथा वेही सघो? त मां तव्हां खां पुछा कंदो पोइ कहिड़े क़िस्म जो ईमान आहे? असां मुस्लमान हलाक थी वियासीं। असांजी शादियुनि जे अंदरि म्यूज़िक, असांजी शादियुनि जे अंदरि डांस, असांजी शादियुनि जे अंदरि मौसीक़ी। ऐं जेकॾहिं असां ॿुधायूं, को मौलवी को मुफ़्ती ॿुधाए त हे जेको शइ हराम आहे ऐं असांखे जवाबु उल्टो इहो ई त तव्हांजी खोपड़ी जेकी ख़राबु थी आहे। मां चवंदो असांजी न, अलाह जो कसम आहे तव्हांजी खोपड़ी ख़राबु थी आहे। हे मुजीब रहमान जी ॻाल्हि न आहे त म्यूज़िक जेको आहे बंदि कयो। हे मुजीब रहमान जी ॻाल्हि न आहे त डांस जेको आहे पंहिंजी औरतुनि खे न करायो। हे ॻाल्हि कंहिंजी आहे? हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। असांजी शादियुनि जे अंदरि जीअं औरतूं बग़ैर हिजाब खां, बग़ैर लिबास खां, लिबास अहिड़ो जेको क़ाइम मक़ाम लिबास न हूंदो आहे, अहिड़ो लिबास पाए करे ऐं गैर मर्दनि जा जेको डांस कनि थियूं ऐं नचनि थियूं, इन्हनि खां पुछा कयां थो हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी सीरत तव्हां कॾहिं ॾिठी? बीवी फातिमा तो ज़हरा जी कॾहिं तव्हां सीरत पढ़ी? उन्हनि जी ज़िंदगी कीअं हुई? उन्हनि जो माहौल ऐं उन्हनि खे पर्दो एतिरो छो हुयो? असांजे लाइ त आइडियल उन ज़माने जूं औरतूं आहिनि ऐं मुस्लमान जी औरतुनि खे छा थी वियो अॼु? छा थी वियो? असांजे मुस्लमान जूं औरतूं अक्सर असां मुस्लमान जूं औरतूं दरगाहनि ते आम ॾिसंदव। दरगाह ते कलंदर शहबाज़ ते औरतुनि जो हिकिड़ो कमु आहे। कहिड़ो कमु आहे? इहे औरतूं छाजे का अचनि थियूं? मां तव्हांखे ॿुधाईंदो, औरतूं टिकटॉक शूट करणु थियूं अचनि, औरतूं वीडियो हिते ठाहिणु अचनि थियूं, औरतूं बाज़ औरतुनि खे मां ॾिठुमि डांस करण हिते अचनि थियूं। हे कहिड़े क़िस्म जी मुस्लमान जी औरत आहे? मां तव्हांखे ॿुधायां थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया खां विया, हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा, इहो ई कमरो हुयो, हिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर मुबारक थी। इन खां बाद में अबू बकर सिद्दीक़ जी क़बर मुबारक थी ऐं इन खां बाद में उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु आया। जॾहिं उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु आया त हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा पोइ जॾहिं रसूल जे क़बर मुबारक जे मथां दुरूद शरीफ़ पढ़णु वई
त हिजाब सां वई। मां पुछा कयां थो छा ॾेखां मां आशा ईअं कयो, हालांकि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु त इन टाइम ज़िंदा न हुया। हज़रत आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे क़बर खां हिजाब छो कयो, छाॾे खां कयो? ऐं असांजे मुस्लमान जूं औरतूं दरगाह ते ईअं ई बीठियूं आहिनि। असांजे मुस्लमान जूं औरतूं दरगाह ते वञी करे उते डांस अखियुनि सां ॾिठो आहे। हे ॻाल्हि जेको मां कंहिं पोईं सदी में न आहियां वियो, हिन ज़माने जी ॻाल्हि थो कयां। कलंदर शाहबाज़ में तव्हां ॾिसो त उते छा औरतुनि जो ज़ुल्म लॻो पियो आहे। वठी आणण वारा वॾे में वॾा मां माज़रत सां चवां हया खां निकितल इहे मर्द आहिनि जेके पंहिंजी औरतुनि खे उते आणनि था ऐं औरतूं उते डांस कंदियूं, औरतूं उते वीडियो शूट कनि थियूं, औरतूं उते पंहिंजो चहिरो खोले करे ऐं गैर मर्दनि जा बीठियूं आहिनि। हे कहिड़े क़िस्म जो इस्लाम आहे? हे कहिड़े क़िस्म जो मज़हब जी जेकी आहे मज़ाक उड़ाई आहे? छाजे करे असां हिन ते मुलाक़ात ॾिसूं पिया? असां मुस्लमान छाजे करे मुलाक़ात ॾिसूं पिया? छाजे करे असां नाकामी ॾिसूं पिया? रीज़न आहे को? रीज़न आहे क़ुर खे असां छॾे ॾिनोसीं, रसूल जे फ़रमान खे असां छॾे ॾिनोसीं। इन जे करे हर जॻह ते असां नाकामी ॾिसूं पिया। मुंहिंजो कमु सिर्फ़ु जेको आहे बयानु करणु आहे। हाणे अमल जेको आहे कोई करे न करे, मुंहिंजे मथां कंहिं क़िस्म जी कोई ज़िमेदारी न आहे त सिंध जे हर हिकु औरत मर्द खे मां ज़रूरी अमल करियां। न, कंहिं क़िस्म जो कोई मुंहिंजे मथां ज़रूरी न आहे। मां सिर्फ़ु बयानु करे ॿुधायां, हे हदीस आहे, हे अल्लाह जो फ़रमान आहे, हे रसूल जो फ़रमान आहे। मुंहिंजी ॻाल्हि का बि इन जे अंदरि एड नथी थिए। हे जेको कुझु आहे हे इस्लाम आहे। जेतिरो इस्लाम खे असां फोकस कंदासीं, जेतिरो इस्लाम खे असां मज़बूत पकड़ींदासीं, अल्लाह ताला ओतिरो असांखे बुलंद कंदो। ऐं जेतिरो न कंदासीं नाकामी असां ॾिसंदासीं, नाकामी ॾिसंदासीं। असांजे मुस्लमाननि जे अंदरि म्यूज़िक जेकी आहे दिलि जी राहत आहे, डांस जेकी आहे उहा दिलि जी राहत आहे, बल्कि इहा ग़लति ॻाल्हि आहे। क़ुर हकीम में अल्लाह ताला फरमायो अला बि ज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। दिलनि खे राहत तॾहिं पहुचंदी, दिलनि खे सुकून तॾहिं पहुचंदो जॾहिं तव्हां पंहिंजी दिलि खे अल्लाह जे ज़िक्र सां जेको यादि कंदव। बाक़ी मौसीक़ी केतिरी ॿुधो, गाना केतिरा बि ॿुधो, फिल्मूं केतिरियूं बि ॾिसो, डांस केतिरी बि कयो या करायो, ज़वाल ॾिसंदव। तव्हां मुस्लमाननि जो ज़वाल आहे। अल्लाह ताला मुस्लमान जी औरत खे इज़त ॾिनो आहे। अल्लाह ताला मुस्लमान जी औरतुनि खे इज़त ॾिनी आहे, मक़ाम ॾिनो आहे, हैसियत ॾिनी आहे। अल्लाह ताला उनजे लाइ पर्दे खे मुक़दम कयो आहे। ऐं जेकॾहिं का बि मुस्लमान जी औरत हिजाब न कंदी, पर्दो न कंदी, मां वाज़े ॿुधणु चाहियां थो, मुजीब रहमान खे कंहिं क़िस्म जो कोई नुक़सानु न आहे। दुनिया जे तमामु जेको आहे मौलवियुनि खे कंहिं क़िस्म जो कोई नुक़सानु न आहे। तमामु औरतूं उन्हनि खे जेके हिजाब कनि थियूं उनखे कंहिं क़िस्म जो कोई बि नुक़सानु न आहे। जेकी औरत हिजाब नथी करे इन खे पाण जेको आहे ज़वाल मिलंदो। का ॻाल्हि हुई जो अल्लाह ताला हिजाब जो हुकुम ॾिनो, भले जेको मुंहिंजे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि न अचे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।